पंहिंजी तबियत ऐं सखी घराणे ऐं सखावत जे करे ऐं हुनजी पंहिंजी फ़क़ीरी तबियत जे करे ऐं हुनजे इख़लाक़ जे करे ई घणी हुनजी जेका चाहत हुई। ॻाइणा त खोड़ आहिनि दुनिया में, ॾिसो त केतिरा ॻाइणा आहिनि मशहूरु नाले वारा आहिनि, पर ईअं आहे त जेतिरी हूअ दुनिया में जेका हुनखे जेतिरो प्रोग्रामनि मां पैसो पवंदो हुओ उनखां वधीक हू सखा में इस्तेमालु कंदो हुओ। त हिकिड़े पासे ॾांहुं ॾिसबो त जलाल चांदी जा प्रोग्राम आहिनि, जलाल चांदी मशहूरु फ़नकार आहे। ऐं ॿिए तरफ़ ॾांहुं ॾिसबो त वरी हुनजी सखा ग़रीबनि, अबोजनि, यतीमनि, मुसाफ़िरनि। पर अॼु ॾींहं ताईं जॾहिं मां फुलनि जे शहर में वियुसि त मुंहिंजी बि ईअं वञणु थियो त हुते जेॾी महिल मां पहुतुसि त अॼु बि उहा जा क़ाइमु ॿुधाइमु आहे। हो बुसदावे असी झुड़ थी गए, हो बुसदावे असी तरस बिरी रात था वसन बुवई में हमदा झुड़ थी गए, हो बुसदावे असी झुड़ थी गए, है बुसदावे असी। जेके बि दोस्त वाक़ुफ़ आयो, जेके न आयो उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त जॾहिं बि उते वञणु थिए थो त अॼु बि जलाल चांदी जी उता क़ाइमु आहे, उते साईं जा फर्ज़ंद आहिनि। में लगी इश्क जिया, आग दिल में लगी इश्क जिया, बेमज़े थी वही ज़िंदगिया, बेमज़े थी वही ज़िंदगिया, आग दिल में लगी इश्क जिया, आग दिल में लगी इश्क जिया, बेमज़े। बाक़ाइदा सां अॼु बि उहा आजिज़ी, अॼु बि उहा मोहबत ऐं अलाए किथां किथां जा माण्हू परे परे खां साईं जी मोहबत में, छो जो अॼु दुनिया में न आहे न, जेॾी महिल दुनिया में उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि हुई, पर इंसानु पाण हूंदो आहे हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, पर अॼु बि उहा ई चाहत, अञा वधीक चाहत आहे। परे परे खां माण्हू अचनि पिया, ज़ाहिरनि अचनि पिया, उते कुल पढ़नि पिया, दुआऊं घुरनि पिया ऐं हिकिड़ो मोहबत जो सिलसिलो अॼु बि क़ाइमु दाइमु आहे। खिल न मिठा माण्हू कावड़ कंदा, हो निड़खणी मुॾे खिल न मिठा, खिल न मिठा माण्हू कावड़ कंदा, कावड़ कंदा, कावड़ कंदा, कावड़ कंदा, हो निड़खणी मुॾे खिल न मिठा, खिल न मिठा माण्हू कावड़ कंदा। असांजे चैनल ते नवां आहियो, असांखे गुज़ारिश कंदासीं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, त जीअं असां वधीक तव्हांखे ॿियनि दोस्तनि सां मिलाए सघूं था।